सिंध असेंबली में स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर की चूंड अमल मुकम्मल थियण खां पोइ अॼु वॾे वज़ीर की चूंड थी थी। पीपल्स पार्टी तरफ़ां वॾे वज़ीर के उहिदे लाइ नामज़द कयल उम्मीदवार मुराद अली शाह एमकेएम जे अली खुर्शीदी विच में मुक़ाबलो थींदो। सिंध असेंबली के 168 मेंबरनि जे ऐवान में पीपल्स पार्टी पार्टी 111 मेंबरनि की वाज़े अक्सरियत मौजूद। एमकेएम वटि 36 मेंबर ऐवान में मौजूद। पीटीआई जे हिमायत याफ़्ता नवाज़ाद मेंबर पारां बाइकॉट जो ऐलान कयल। जीडीए जे 3 मेंबरनि अञा ताईं हल्फ़ न कयो। पंजाब की वॾी वज़ारत लाइ मरियम नवाज़ मज़बूत उम्मीदवार। पंजाब के वज़ीर आला की चूंड अॼु थी रही है। नवाज़ लीग की मरियम नवाज़ ऐं सुन्नी इतिहाद काउंसिल के राणा आफ्ताब अहमद विच में मुक़ाबलो थींदो। स्पीकर पंजाब असेंबली जो चवणु आहे त इजलास अॼु सुबुह 11 वॻे थींदो। निगरान सिंध काबीना जो अलविदाई इजलास अॼु थींदो। निगरान वॾे वज़ीर की सदारत हेठि थींदड़ सिंध काबीना जो इजलास आख़िरी ऐं अलविदाई थींदो। निगरान सिंध काबीना में गुज़िरियल सिंध काबीना इजलास से मिनट की मंज़ूरी पिणु ॾिनी वेंदी। गजा में जंग बंदी जूं कोशिशूं जारी। कतर हलंदड़ हफ़्ते हमास ऐं इसराइल विच में ॻाल्हि ॿोल मेज़बानी कंदो। रफ़ा में फ़ौजी ऑपरेशन ज़रूर थींदो। इसराइली वज़ीर आज़म जी होड़ बरक़रार। चयाईं जेकर मुआहिदो थी वञे त रफ़ा ऑपरेशन में देरि थी सघे थी, पर रफ़ा ऑपरेशन ज़रूर थींदो। इसराइली फ़ौज जी उतर गज़ा रफ़ा ऐं ख़ान यूनिस में बमबारी। शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 30,000 जे वेझो पहुची वियो। हमास में बि जंग 3 इसराइली फ़ौजी ऑफिसर मारिजी विया। नौकोट में एवाड़ पर भरसा 15 वरीह जे नींग जो बड़ में टंगियल लाश। इलाइक़े में ख़ुदकुशी जा चोबोल। पुलिस पहुची शहबाज चमड़ी जो लाश बड़ मां लाहे ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल पहुचायो। ऐं सागड़ भरिसां ज़ाल ऐं मुड़ुस मासूम ॿारनि आॾो मिठराऊ किनाल में टुपो ॾेई छॾियो। पुलिस मूजिबि ॿिन्हिनि जो तालुक़ु शाह बिरादरी सां ॿुधायो पियो वञे। जेके चोटियारूं जा रहिवासी हुआ, ॿार रोड ते रड़ियूं करे रहिया हुआ। ॿारनि जी रड़नि ते इलाइक़े वासी गॾु थी विया।